दरे वेझो राजवास शाखा के पको करण वारे कम में वडे पैमाने ते करप्शन सबब हुकूमत जा करोड़ रुपया ज़ाया थी विया। आबादगारनि खे को बि लाभ न मिली सघियो। आबपाशी खाते इंजीनियर ठेकेदारनि जी मिली भगत सबब सां नाक़स मटीरियल जो इस्तेमाल सबब वहाजू बुतू कुछ महीननि अंदर ढही पट थी वयूं। होॾां आबादगार हफ़ीज़ गोंगो, इस्माइल शाह, महबूब अली मक्सी, वज़ीर अहमद लाशारी ऐं ॿियनि अॻवान एहतजाज ऐं मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त पाणी जी खोट ख़त्म करण लाइ राज आवाज़ खे पको करण वारे कम शुरू न कयो वियो, पर कम में मुबीना करप्शन नाक़स मटीरियल सबब हितां जे आबादगारनि खे को बि फ़ाइदो नाहे थी सघियो। हुन राजावास शाख खे पको करण वारे कम में मुबीना करप्शन नाक़स मटीरियल जो जांच जो मुतालबो कयो आहे। रिपोर्ट सुफ़ी सारंग शाह, शाहीन न्यूज़, दरो। जमींदारन सां